हू जॾहिं ॻाईंदो हो त उभ कपार खे छुहंदड़ हुन जे आवाज़ जा पड़ाॾा लखें दिलनि खे धोॾे विझंदा हुआ। हू जॾहिं धरती ऐं सरतीअ जा गीत खणी सिंध जे वाहुणे वसचन में कंहिं ललकार जा लहराईंदो हो त क़ौमानिल दिलियूं बहकी उथंदियूं हुयूं ऐं क़ौमी जागरता जो हिकु अनोखो जहान जुड़ी पवंदो हो। उन जे आवाज़ में तलवारनि जो तेज बि हो त विजन जा वराका हुआ। सिंध जॾहिं पंहिंजी गायकीअ जी तारीख़ जा वर्क वराईंदी त हिकिड़ो नाव सिंधी मौसीक़ीअ जे आसमान ते सदा रोशन सितारे जहिं जरकंदो रहंदो ऐं उहो नाव आहे सिंध जे गभरू जवाननि, झांगीअड़नि, मारूअड़नि ऐं सांगीअड़नि जे दिलनि ते राज कंदड़ अब्दुल रहमान मुग़ल उर्फ सरमद सिंधी। मारूअड़ा पिरियालो पिरियं जी लोइ यानी पिरियं जो शहर, खजनि ऐं खारकुनि जो देस। पिरियालो जंहिंजी सुञाणप जो रूहानी हवालो आला पाए जी बुज़ुर्ग हस्ती हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह चवनि था पाण 1.25 लख गोदड़ी फ़क़ीरनि जे रूहानी पेशवा आला हज़रत मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जिन जा उस्ताद हुआ। पिरियालो शहर लाइ इहा भागवंद ॻाल्हि आहे जो हिते हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह जी दरगाह अॼु बि रूहानी फैज़ जो आला मस्कन आहे। पिरियालो उहा लाखीणी मिट्टी जिते सिंध जे सदाबहार ऐं लखें दिलनि जे महबूब आवाज़ सरमद सिंधी 7 मई 1958 ते साईं हयात अली मुग़ल जे घर जनम वरितो। हुन प्राइमरी पट्टीअ खां वठी 5 दर्जनि ताईं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल पिरियालो में तालीम हासिल कई। उन्नीस सौ 70 धारे गवर्नमेंट हाई स्कूल पिरियालो मां सरमद मैट्रिक पास करे 1978 में गवर्नमेंट टेक्निकल कॉलेज खैरपुर मां सिविल इंजीनियरिंग में डिप्लोमा कई ऐं 1979 में कुझु अरसो स्टील मिल ऐं पोइ 1980 खां 1996 ताईं केडीए में सब इंजीनियर ऐं असिस्टेंट कंट्रोलर बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ में कमु कयो। पिरियालो जे रस्तनि ऐं गिटियुनि में रांदियूं खेॾंदे सरमद जवान थियो। संदसि उन वक़्त जा संगती ऐं साथी ऐं शहरवासी सारोणियुनि जा वर्क वराइनि था। सरमद असांजो बचपन जो दोस्त हो ऐं नंढे गॾु खेॾियासीं बि, गॾु पढ़ियासीं बि ऐं गॾु स्कूल में ईंदा वेंदा हुआसीं ऐं काफ़ी
सुठनि दोस्तनि मां असांजो सुठो दोस्त हुयो ऐं नंढपण सां हिन जो थोरो मूसीक़ीअ सां वास्तो हुयो। जॾहिं बि असां स्कूल खां फारिग टाइम में वेंदा हुआसीं त कुझु न कुझु असांखे दिलि बहलाइण लाइ मूसीक़ी ॿुधाईंदो। ऐं वरी जॾहिं असीं ॻोठ पहुचंदा हुआसीं त हिन जो वधि में वधि शौक़ु पंहिंजो नंढड़ी फ्लोर मिलई, उन में वीचारो कम वाल साहब खे हिमत अफ़ज़ाई कराईंदो। ऐं ॿियो जॾहिं शाम जे टाइम में असीं वेंदा हुआसीं त इहे पाड़े सिरनि सां वञी मिलणु झुलणु, जेका बि बीमार भाइड़ो हूंदो उनजी इयादत करण लाइ उते पहुचंदो ऐं ख़ुदि असां दोस्तनि खे गॾु खणी हलंदो। असां हिकिड़े दफ़े वेठा हुआसीं, हिन इहा सलाह कई त यार असां पाण में लिखिया पढ़ा आहियूं ऐं ग़रीब पाड़े सिरे में जेके ग़रीब छोकिरा आहिनि, होशियार आहिनि, उन्हनि जी असां हेल्प कयूं। ऐं एतिरे क़दुरु थियो जो हिन उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई करे उन्हनि खे पाए मक़सद ते पहुचाया। असांजो साथी जॾहिं बि जंहिं बि मोड़ ते असांखे कंहिं ॾुखे वक़्त ते ॾिसंदो त असांजे पाड़े सिरनि जी, असांजे अंदरनि ॿाहिरनि जी बि हेल्प कंदो। मरहूम बहितरीन शागिर्दनि मां हिकु हुयो। हितां निकिरण खां पोइ टेक्निकल कॉलेज में दाख़िला हिन वरिती हुई। उन खां पोइ बि उते जेकॾहिं का हुनखे तकलीफ़ महसूसु थींदी हुई तॾहिं बि उस्तादनि सां सलाह मशवरो कंदो ऐं सुठी ऐं बहितरीन नमूने में उस्तादनि जी इज़त कंदो। सरमंद ॾाढो भलो छोकिरो, असांजे शहर जो माण्हू, तमामु सुठो फनकार बि ॾाढो भलो, सभिनी माण्हुनि खे पसंदि हो, सॼे शहर खे। सरमंद जहिड़ो को इंसानु हिते न ॼाओ आहे न ॼमंदो ई असां वटि। उहो वॾो इंसानियत जहिड़ो इंसानु हो, हुनखे इंसानियत जो क़दुरु हो। हुनजी हयाती थोरी थी पई, अलाह हुनखे जन्नत नसीब कंदो। अब्दुर्रहमान मुग़ल साहब उहो तमामु सुठो इंसानु हो, नंढनि वॾनि जी बेहद इज़त बि कंदो, प्यार मोहबत बि रखंदड़ हुयो। ऐं जीअं त हुनजो हे जेको फनी जी जहान में हुयो, हिन जो प्रोफेशनल न हो, हुनजो ज़ाती शौक़ु हो। नंढपण खां वठी स्कूल जे लाइफ खां वठी उहो ॾाढो हिन ॻाल्हि खे दिलि जे गहराइनि सां कोशिशि कई, हिन मंज़िल ते पहुतो। पर ख़ुदा जी ॻाल्हि आहे, हुनजे वीचारे जी ज़िंदगी थोरे टाइम में हुन ॾाढी महिनत बि कई ऐं पंहिंजी शोहरत बि हासिलु कई। असां सादात दोस्त शहर जा जेके बि वासी आहियूं, हुनखे सभु गॾिजी सॼी दुआऊं कंदा आहियूं त ख़ुदा जो हबीब हुनखे जन्नत फिरदौस में जॻह ॾे ऐं हुनखे मग़फ़िरत मिले। असांखे हुनजे विछोड़ ते तमामु घणो ॾुखु आहे। असां हुन जूं कैसेटियूं हिन महिल ते अञा ताईं ॿुधंदा आहियूं। असांखे हुन जा अञा ताईं जेके सिंधी गीत ॻाया आहिनि तमामु सुठा वणंदा आहिनि, जेके अञा ताईं असांजा सभु दीवान ॿाहिरि पिराले में ॿुधनि था ऐं विछोड़ जो असां सभिनी खे तमामु घणो ॾुखु आहे। तो अचण जी न कई मुंद आई वई, आस मोटी वई, हीर कान घुली, मन पंहिंजो सड़ियो, दियो पंहिंजो धरियो, असां तोखे सॼो, असां तोखे सॼो। तो अचण जी न कई मुंद आई वई, आस मोटी वई, हीर कान घुली, मन पंहिंजो सड़ियो, दियो पंहिंजो धरियो, असां तोखे सॼो, असां तोखे सॼो। मोटी वई, हीर कान घुली, मन पंहिंजो सड़ियो, दियो पंहिंजो